सॼी सिंध जियां टंडोलायर में बि सिंध टीवी नेटवर्क जे उन्वान मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मौशियत हेठि टंडोलायर वासियुनि पारां भरपूर मौत। टंडोलायर प्रेस क्लब ते ज़िले जी मुख्य तक़रीब रखी वई, जिते टंडोलायर जी कुंड कुड़िछ मां रैलियुनि जी सूरत में सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि वॾे अंग में शिरकत करे सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां महबूब समूह, जीए सिंध माज़ पारां गुलाम रसूल रिंद, यंग दाइदाणो इताद पारां मंज़र दाइदाणो पारां रैलियूं पहुतियूं। उन मौक़े ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां धरती खे पंहिंजी माउ जीअं सम्झंदा आहियूं ऐं असां जेको पंहिंजो सिंधु दरिया आहे उन में असां पंहिंजो जियापो सम्झंदा आहियूं। असां हिन वक़्तु जेको आहे 6 केनाल कढण जी ॻाल्हि कई पई वञे, असां उन जी पुरज़ोर मुखालफ़त था कयूं, मुज़म्मत था कयूं। तव्हांजे हिन प्लेटफार्म तां, सिंध टीवी जे प्लेटफार्म तां मुज़म्मत था कयूं त असांखे इहे मंज़ूर कोन आहिनि। इहे असांजे जेको आहे जियापे ते ईअं सम्झो त हिकिड़ो थाड़ो आहे। असां सां इहे अॻे वेसाघातियूं कयूं आहिनि, इहे लिंक केनाल कढी करे। हींअर बि जेको आहे इहो साज़िश आहे असांजी सिंध खे सुकाइण जे लाइ, सिंध खे बर्बाद करण जे लाइ। जिन्हनि मज़हबी इंतहा पसंदी जे उनवान सां ऐं जेको दया जे उनवान सां जेको सॼो सेलिब्रेट डे कयो आहे। में रहंदड़ ॿाहिरि रहंदड़ असां क़ौमी ईद जा मल्हायूं था, पर अॼोको जेको ॾींहुं आहे असांजो एहतिजाज जो ॾींहुं आहे, जेको सिंधु दरिया ते 6 केनाल लॾिया वञनि था। अॼु सकाफ़ती ख़ुशी सां गॾोगॾु असांजो उन ॻाल्हि जो एहतिजाज आहे। ते सिंध जे नाले वारनि फनकारनि ज़ुल्फ़कार कासकेली, मासूम सुरैया, किरण मारवी क़ौमी गीत चई आयल माण्हुनि खे जुमाए छॾियो। कैमरामैन टीम सां गॾु जान मोहन समेजो, सिंध टीवी न्यूज़ टंडोलायर।